वाहिना व नूर अजसाजना महबूबना व मतलूबना व मकसूदना व मौजूदना व मावाना व मलाजना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़ौज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहदिनस सिरातल वाहिना व नूर अजसाजना महबूबना व मतलूबना व मकसूदना व मौजूदना व मावाना व मलाजना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़ौज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहदिनस सिरातल वाहिना व नूर अजसाजना महबूबना व मतलूबना व मकसूदना व मौजूदना व मावाना व मलाजना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़ौज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहदिनस सिरातल वाहिना व नूर अजसाजना महबूबना व मतलूबना व मकसूदना व मौजूदना व मावाना व मलाजना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़ौज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहदिनस सिरातल अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़ौज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व हबीबिना व तबीबिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम। अल्लाह ताला जल्ल शानहू वहदहू ला शरीक रब्ब मालिक व खालिक करीम रहीम सतारुल उयूब व फारिज़ुल ज़ुनूब लम यलिद व लम यूलद व रब्ब करीम जी ज़ाते पाक। जे असाई तवा सबनी ते किरोड़ा एहसान फरमाए। सय्यदुल मुरसलीन खातमुन नबिय्यीन सय्यदुल अरब वल अजम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सरवरे असफिया सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बनायो। आमीन। जलसे इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोहनो प्रोग्राम तव्हां हिन पंहिंजे ॻोठ ग़ुलामी मुस्तफ़ा चांडे जी ॻोठ में मुनक़द कयो आहे। मूंखां अवल उस्तादुल उलमा उस्तादुल क़ुर्रा हज़रत अल्लामा मौलाना साईं कारी गुल मोहम्मद साहब कासमी मददुल आली अल्लाह जी पाक क़ुरानी करीम मां सुहिणो बयान फरमायो। शाला रब करीम उन बानड़े जा ये गुफ्तगा कबूल फरमाए। रब करीम असां तव्हां सभिनी खे ॿुधी करे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन आमीन। ऐं
हे तव्हांजे क़ौम जो चांजो वधो मौलाना अला बख्श हुसैनी, मौलाना नेक मोहम्मद हुसैनी या ॿिया जेके मुअज़्ज़िज़ मुकरम मेहमान गिरामी ऐं बिलख़ुसूस दावती ॻोठ भी पंहिंजो नालो भी पंहिंजो सही आहे। गुलाम मुस्तफ़ा नज़ीर अहमद अदो गुलाम सरवर या ॿिया हे वरी एड़ो होशियार आहे अदो गुलाम मुस्तफ़ा जो रस्ते ते मुंहिंजो अॻु वधाई 4-5 जत वठी करे जीअं कि न हमलो थींदो आहे कंहिंजे ईअं खणंदो त सुठो आहे। अॼु असांखे छा थींदो अब न हिते बि क़ुरान पढ़ो हुते बि क़ुरान पढ़ो। बहरहाल दोस्तनि जे चवण मुताबिक़ ही तारीख़ मुक़रर थी क़ुरान करीम जे मशहूर सूरत मुबारक जी आखिरी आयत मुबारक में तिलावत की आहे जेकी सूरत मुबारक अक्सरत करे मुझे नज़र मुताबिक़ तक़रीबन कलमे पढ़ण वारनि खे यादि हूंदी आहे जंहिंखे चइबो आहे अलहम्द शरीफ़। यादि आहे तव्हांखे? आस्ते न ॻाल्हायो न जे पिया थकिजी पिया हो त पोइ हिते जो हिते हथु कढूं मां बि दुआ कंदोसांव। हाँ वाह रब तव्हांखे वधाईंदो। मां वरी चयो त ॿिया इलाइक़े जा हू मूंसां रिआयत कंदा न। वाह वाह अल्लाह ताला फरमायो त इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह जी सना रब जी वहदानियत खां बाद सुन्निया देवबंदिया अल हदीसा जमाअतुल मुस्लिमीन आले तशिया है केड़े भी फरके सां वाबस्ता है नमाज पढ़ंदो नमाज पढ़ंदे पढ़ंदे अलहम्द शरीफ जी तिलावत कंदो। अलहम्द शरीफ जी तिलावत में खुदा जी सना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब सना सब तारीफ अल्लाह जे ज़ात लाइ आहे जेको पालना आरा सभिनी जहाननि जो। रब जे सना खां बाद में हर सुन्नी या देवबंदी या अहले हदीस या जमाअतुल मुस्लिमीन नमाज में ये चवंदो आहे वो फर्ज पढ़े नफिल पढ़े सुन्नत पढ़े हा केड़ी भी नमाज पढ़ंदो आहे चवंदो आहे त इहदिना सिरातल मुस्तकीम। सुभान अल्लाह। हलाए असांखे सिधे रस्ते ते हेरे ख्याल कर ओ सिंधी तर्जुमे पढ़ण वारा कुरान करीम जो सिंधी तर्जुमो हमरा वीचारो पढ़ी करे जैसे हाणे पढ़ी आयुमि। अरे जे सिंधी तर्जुमे पढ़ण सां भी मौलवी थे हा उर्दू किताब पढ़ण सां भी मौलवी थे हा कावल या कोशिश अखबार जे पढ़ण सां भी मौलवी थे हा त 8-9 साल असां उस्तादन जी आॾो गोॾा न झुकायूं हा यार हाणे पढ़ी आयुमि पर मुसलमान भा इहे कोन्हे ये न थींदो आहे त तर्जुमो पढ़ी करे मौलवी थी वेंदो आहे पर न इन तर्जुमे जे अंदर भी खोड़ बेअदबियूं ऐं गुस्ताखियूं हूंदियूं आहिनि। 2 लफ़्ज़ सोरा तव्हां इहदिना सिरातल मुस्तकीम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुन्नी जो तर्जुमो पढ़ंदे लिखियो पियो आहे त हलाए असांखे सिधे रस्ते ते
या अल्लाह तुझो करम तुझी मेहरबानी तुझी मेहरबानी वज़ू कयो मस्जिद में आया हो आज़ान ॾिनो हाणे तुझी नमाज जे बारगाह में बीठो आया अल्लाह इहदीना सिरातल मुस्तकीम या अल्लाह पारत थी इन्ही रस्ते से हलाए सुभान अल्लाह आमीन। ऐं वरी मुल्हनि जो तर्जुमो पढ़ंदे त लिखियो पियो आहे त ॾेखार असांखे सिधो रस्तो छा ॻाल्हाए ॾेखार छा जेकॾहिं तर्जुमो पियो हुजे त वञी पढ़जाए ॾेखार असांखे सिधो रस्तो माना मस्जिद में बीठो आहे निमाज़ में आहे अञा हमरा खे रस्तो न मिलियो आहे निमाज़ में बीठो आहे अञा रस्तो कोन मिलियो आहे चवे तो इहदीना सिरातल मुस्तकीम ॾेखार असांखे सिधो रस्तो माना निमाज़ जो सिधो रस्तो मुला खे सम्झ में न आयो निमाज़ वारो सिधो रस्तो न आहे को ॿियो को रस्तो सिधो आहे पर सुन्नी जे तर्जुमे खे पढ़ंदे त लिखियो पियो आहे इहदीना सिरातल मुस्तकीम ओ अल्लाह तुझो करम आहे जे रस्ते ते आंदो थी अल्लाह पारत थी अॻिते बि सिधे रस्ते ते हलाए जाए सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम ओ अल्लाह इन ही रस्ते ते हलाए जाए रब्बा उन्हनि जे रस्ते ते हलाए जाए जंहिंजे मथां तूं इनाम कया आहिनि ॿुधो हो हमरा चवंदो आहे उन्हनि जो रस्तो ॾेखार जंहिंजे मथां तूं इनाम कयल ऐं सुनी चवंदो आहे अल्लाह उन्हनि जे रस्ते ते हलाए जाए जंहिंजे मथां तूं इनाम कया आहिनि माना इनामनि जो रस्तो अरे सुनी या देवबंदी या अहले या जमाअतुल मुस्लिमीन निमाज़ में दुआ घुरी चवंदो आहे त अल्लाह उन्हनि जे रस्तो ॾेखार उन्हनि जे रस्ते ते हलाए जंहिं ते इनाम कया थी माना पाण हर निमाज़ जे फर्ज़ में सुन्नत में वाजिब में हा हा हर निमाज़ में घुरंदो आहे उन्हनि जे रस्ते ते हला जेते इनाम कया थी कहिड़े इनाम जा मालिक आहिनि जेते जंहिंजी दुआ घुरंदा हो रब तो फरमाए त वमन युतिल्लाह व रसूल फौलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना व सिद्दीक़ीना व शुहदा व सालिहीन। अल्लाह जो चवे चार टोला इनाम जा मालिक घड़ा आवाज न आयो हाँ तकड़ में न ॻाल्हाईंदो त ब्रेक ईअं लॻंदी जे तव्हांजे ॻोठ जूं जीपूं ब्रेक हणंदियूं हेॾे तो जो फरमाए नबी ते मोहब्बत रखण वारो मुंहिंजे सोने नबी सां प्यार करण वारो चार टोला इनामनि जा खड़ा आवाज न आयो चार अल्लाह जे अर्श के खैण वारा मलाइक भी चार वडा मलाइक भी चार वडा किताब भी चार मुरसल नबी भी चार तरफ भी चार त मुझे मोहम्मद जू न्याणियों भी चार त मुस्तफा जा खलीफा बे अरे महबूब मिठे दे प्यारन जी असा गोले लथी आ पाक गली महबूब मिठे दे प्यारन जी असा गोले लथी आ पाक गली दुश्मन ते रखे असा चुमदा हो दुश्मन ते रखी असा चुमदा हो अबू बकर उमर उस्मान अली दुश्मन ते रखे असा चुमदा हो दुश्मन ते रखे असा चुमदा हो अबू बकर उमर उस्मान अली बनी रहो चैन यारन के जी जी हिकड़ी हदीस पढ़ा चैन यारन जे शान में वो मौजू ते अचा ॾाढा त सुभान अल्लाह चओ खुली त सुभान अल्लाह चओ मुझे सोने नबी प्यारे नबी आका नबी दिलबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾिहाड़े मुझे सोने नबी जे हथ में झंडो हूंदो हुजूर खे फरमायो त लवाल हमद जो झंडो हूंदो सहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कीअं हूंदो हुजूर फरमायो त टिन रुकननि सां झंडो हूंदो साईं फरमायो छा अर्ज़ कयो किबला छा लिखियल हूंदो सरकार फरमायो उन झंडे ते लिखियल हूंदो बिस्मिल्लाहिर रहमान الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين سبحان الله
साई जो छा लिखियल हूंदो मुझे सोने नबी फरमायो त ॿियो लिखियल हूंदो उन झंडे ते ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। अब कलमो पढ़ो नथो अचे या शक था कयो ॾाढा तो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था त बेरुकुन में इहो कलमो लिखियल हूंदो है ॿुधो टियों छा लिखियल हूंदो सरकार फरमायो त अबू बकर व उमर व उस्मान व अली सुभान अल्लाह। फरमायो क़यामत ॼाणे जेको झंडो मुंहिंजे हथ में हूंदो उन ते चइनि यारनि जा नाला लिखियल हूंदा घणनि जा आवाज़ न आयो अरे जेके चइनि खे मञींदा उहे झंडे जे हेठि ईंदा सुभान अल्लाह आमीन जेके न मञींदो ॻाल्हाई जो न दो तॾहिं तो भिटाए फरमाए त जोड़े जोड़ जहान जी पाण खे ई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुहे सहाबन सथ में मस्जिद मणियादार चार ई चङा चौधार हुया हे कहंदा हबीब सी हेॾे तवजो फरमा इहदिन सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन। ओ अल्लाह उन्हनि जे रस्ते ते हला जंहिंते इनाम कया थी कंहिंते इनाम कया थी हेॾे ख़्याल कर अल्लाह तो फरमाता वमन युतिइल्लाह व रसूलहु फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वसिद्दीक़ीना वशुहदाए वस्सालिहीन। अल्लाह तो फरमाए त पहिरों पहिरों मुझे इनामन जा मालिक नबी नबी केर आवाज न आयो पहिरों पहिरों इनामन जा मालिक मुंहिंजा नबी हर नबी इनामन जो मालिक आहे पर मोहम्मद मालिक बि आहे त विराइण वारो बि आहे राजा त चओ राजा हा हा पर हेॾे ख़्याल कर सुनियो नबी छा छा आवाज न आयो आवाज नबी लफ्ज़ सिंधी आहे अरबी छा अब पेती अरा थोड़ो आस्ते ॻाल्हाए हेॾे लाउड बि कन में नथो अचे ओ टोप वारा सोदो नथो खपई जा आस्ते ॻाल्हाए न त हे सभु मोकिलींदोमांइ यारहीं में हिक धक में ख़त्म करे छॾींदई तकलीफ़ ई दूर थी वञे सुभान अल्लाह चओ ॻाल्हाए न चुप कर बि हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह हेरे तवज्जो फरमा हेरे नबी छा नबी आवाज़ दे नबी नबी चइबो उनखे आहे जेको इल्मु ग़ैब ॿुधाईंदो आहे नबी चइबो उनखे आहे जेको इल्मु ग़ैब ॿुधाईंदो आहे पर यादि रखो सुनियो नबूअत बि हिकिड़ी डिग्री आहे कॾहिं खां वठी मुंहिंजे सुहिणे नबी खे मिली आहे फरमाए त कुंतो नबियल बैनल माए वसीर ओ मुंहिंजा उम्मतियो आदम अलैहिस्सलाम मिटी पाणी में मसो मां मोहम्मद अॻे नबी सुभान अल्लाह ओ साईं जे अगे नबी है त पढ़े काथे है कॾहिं त मदरसा कोन है यूनिवर्सिटियूं कोन हो पहिरों दर्जो ॿियो दर्जो टियों दर्जो चौथों पंजो छहों सतों अठों नाओं ॾहों हा 11 12 दर्जा पढ़े तो मास्टर थींदो आहे मथे डिग्री मिलंदी आहे त पोइ डिग्री वधंदी वेंदी आहे हा हा पर करे हिन इल्म में ई अल्फाता सां पढ़ाए नाज़रा क़ुरान पढ़ाए हा वरी उनखे यादि पढ़ाए पोइ हाफ़िज़ थींदो किरत पढ़ाए बि त कारी थींदो यानी अॻ में इल्मु मिलंदो आहे त पोइ डिग्री मिलंदी आहे सोणे नबी तो फरमाए आदम अलैहिस्सलाम मिट्टी पानी में मसो मां मोहम्मद अॻे नबी सोना जे अॻे नबी है त पढ़े काथे है या डिग्री मिली काथो है कॾहिं मदरसो कोन हो यूनिवर्सिटी कोन हुई मुंहिंजो सोनो रब तो चवे ओ दुनिया वारा मुझे महबूब
महबूब खां न पुछो मां ख़ुदा खां पुछो त मुंहिंजो महबूब काथे पढ़ियो आहे अर रहमान अल्लमल क़ुरान मां रहमान आया जे पंहिंजे मोहम्मद खे पढ़ाए छॾियो आहे आवाज़ नथो अचे आवाज़ नथो अचे पढ़ाइण वारो अल्लाह पढ़ण वारो महबूब पढ़ाइण वारो अल्लाह पढ़ण वारो महबूब छोरा काओ दर्जो पढ़ंदो आहे चए 5 जमात पढ़ा अरे 5 ॾू 13 5 छका 20 हाणे अहिड़े पढ़ण खे जेके तव्हां कणिक जे वापार ते बीहारियो ईंदड़ साल मेहू न खपराईंदो त ॿियो छा कंदो हेरे तवजो फरमा जे छोकिरे खे पहिरियों न ईंदो आहे त मां को वठी उस्ताद खे चइबो आहे त साईं स्कूल रोज़ानो थो अचे ट्यूशन जा 200 थो भरिया हिन खे कीअं पढ़ायो थी माना शागिर्द खे न ईंदो आहे त गिला उस्ताद जी थींदी आहे अफ़सोस आहे अफ़सोस आहे अफ़सोस आहे अफ़सोस आहे तुंहिंजी हालत मथां पढ़ाइण वारो अल्लाह आहे पढ़ण वारो महबूब आहे वरी चए त हीअ शइ नथी अचे हीअ शइ नथी अचे तूं त ख़ुदा जी गिला कंदो आहे अल्लाह जो इल्म दे सालात मोहम्मद जो इल्म दे सालात नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर मुर्शिद हुसैन सुभान अल्लाह राजा तो जो सुभान अल्लाह हाँ हाँ रब तो जो द पढ़ाइण वारो माया पढ़ाइण वारो महबूब आवाज रे आवाज अरे नबी त नबिया पर हदीस पाक में अचे तो जॾहिं मुंहिंजो सोणो नबी प्यारो नबी आका नबी दिलबर नबी महबूब नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मक्कतुल मुकरमा खां हिजरत करे मदीने तय्यबा आया हिकिड़ो धनार बकरियूं थो चारे पियो बकरियूं हिकिड़ो बखेड़ आयो आहे अचे बकरी खई आहे बकरी जो खणे थो त हुन छा पढ़ाई आहे बकरी छॾाई आहे जबल जी चोटी ते चढ़ी थो जे अफ़सोस आहे रब मांखे रिज़्क़ ॾिनो आहे तूं वरी खसे वरितो आहे करे तो अफ़सोस अरे बगड़ भी ॻाल्हाए थो तो बगड़ तो चवे या सोचण जी ॻाल्हि कान्हे जो बगड़ तो ॻाल्हाए अल्लाह जी मर्ज़ी आहे जेको ॻाल्हाए पर वॾी ॻाल्हि इहा थी जो हिकिड़ो जवान आयो आहे जेको खजर जे विच में वेठो आहे वेहंदे वेहंदे आदम खां वठी क़यामत ताईं जेको थियो आहे जेको थींदो उहो मोहम्मद ॿुधाए थो वेठो सुभान अल्लाह बखेड़ ॻाल्हाए हेड़े काशे ते बगड़ घणा हूंदा आहिनि ॻाल्हि कर हिकिड़ा बगड़ हूंदा आहिनि बकरियुनि जा बगड़ हूंदा आहिनि ईमान जा हिकिड़ा बगड़ बकरियूं चोरा आहिनि रिठूं चोरा आहिनि उहे भला ॻाल्हायो छो न उहे भला बकरियूं वयूं रिठियूं वयूं रीजूं ईमान वयो कुछ न बचो हेरे दवजा फरमा मुंहिंजे नबी जे प्यार करण वारो हाणे जो चयईं त बगड़ थो चवे त हिकिड़ो जवान आयो आहे जेको खजनि जे विच में लिकियो वेठो आहे खजनि में बीठी वेठे मां कान वमा यकूल जेको थियो आहे जेको क़यामत ताईं थींदो उहो ॿुधाए थो वेठो हिन छापड़ फिटी करे लठ फिटी करे जल्द जल्द दिल पर मोहम्मद जी ख़िदमत में सुभान अल्लाह मुझे साईं जी खिदमत में आयो जो अचण साईं तो चवे त साईं मां के मुसलमान कर सदको साहबन पुछो त मौजज़ो न पुछी मौजज़ो न पुछी हाँ साईं को मौजज़ो न पुछी सवाल ही न कई तभी तो मुसलमान कर चवे तो मौजज़ा केड़ा पुछा सवाल केड़ा कया जे इल्म जी शाहिदी बगड़ता सुभान अल्लाह हाय हाय जॾहिं इल्म जी शाहिदी बगड़ता जल उनका केड़ो सवाल पुछा हेरे तवज्जो फरमा कलमो तो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह 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 मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे कलमो पढ़ी जो मोटी जो आहे न मुसलमान दी मोटी जो अचे त बगड़ बकरियूं थो चारे
अल्लाह सुभान अल्लाह गलाई ने अग में खाए पियो हाणे नबी जो गुलाम जो थियो त बघड़ हुन जा गुलाम थी विया अल्लाह नबी जो गुलाम थियो अल्लाह सच्ची गुलामी नसीब करे ॾाढा तामीन था नबी जो गुलाम थियो त बघड़ भी हुन जा गुलाम थी विया अचे जो त बघड़ बचियूं तो चारे त पक पइजी वसी त शान वारो नबी आ जंहिंजा बघड़ भी सलामी ने हेरे तवज्जो फरमा मुझे सोने नबी फरमायो तवल्लज़ी नफ्सी बियदी ला तज़हबु दुनिया हत्ता याती अलन्नास यौमुन ला यदरिल कातिल फीहि कतल वलल मक़तूल फीहिल कुतल फकील कैफ यकून ज़ालिका काल हर्ज अल कातिल वल मक़तूल फिन्नार मुझे सोने नबी फरमाता अबी हुरैरा जी मुझा दिल पर नबी मुझी उम्मत ते हिकिड़ो टेम अचणो अल्लाह हे ॻाल्हियूं ॿुधो हे ॻाल्हियूं ॿुधो अल्लाह हे ॻाल्हियूं मुंहिंजूं ॿुधियो ॿ टे हदीसूं पढ़ंदुमि त नबी साईं रसूलुल्लाह 1400 साल अॻ में जेके पेशन गोयूं कयूं उहे हाणे ज़ाहिर थियूं थियनि सुभान अल्लाह हक हक हुज़ूर अॻे ॿुधायूं अॻे सरकार फरमाए त अबी हुरैरा जी मुंहिंजा दिल पर नबी फरमायो तवल्लज़ी नफ्सी बियदी जे रब जे हथ में मुंहिंजी जान आ उन रब जो मां मुहम्मद खे कसम ला तज़हबु दुनिया ओ सही दुनिया खत्म न थींदी हत्ता याती अलन्नास यौमन आ तां जो मुझे उम्मत जे मथा हिकड़ो एड़ो ॾींहुं ईंदो सही कहिड़ो ईंदो फरमात ला यदरिल कातिल फीहि कत्ल मुझे सही फरमायो त कातिल कत्ल कंदो माण्हू खे त हिन खे मारिया थो इहा ख़बर कान पवंदी कातिल खे त मां छो थो मारियासि जंहिंखे मारियो वेंदो उनखे इहा ख़बर न पवंदी त मूंखे छो थो मारे मुझे साईं फरमायो फकील कैफ यकून ज़ालिक साईं पोइ छा थींदो मुंहिंजे सोने नबी फरमायो त मारण वारे खे बि ख़बर न पवंदी त मरण वारे खे बि ख़बर न पवंदी त मूंखे छो थो मारे सरकार फरमत अल कातिल वल मक़तूल फिन्नार ॿई जहन्नम में सुभान अल्लाह इहो दौर थो हले आओ बा जाइए बा ॻाल्हायो हुन सां कराची में तव्हां वञी ॾिसो अरे कराची में तव्हां वञी ॾिसो हमरा घरां निकितो आहे अम्मा दुआऊं थी घुरे त खेर सां मोटी अचे ख़बर न पई गोली काॾों आई ये रसूल अॻ में शयूं ॿुधायो मुंहिंजे साईं फरमायो त क़त्ल थींदा माण्हू पर ख़बर कान पवंदी त मां ग़रीब खे छो थो मारे हो त मूंखे छो मुंहिंजे सोने बि फरमायो इहो मुंहिंजी उम्मत जे मथां आवा ईंदो टेमो फरमायो ॿी हदीस में त ला तक़ूम सात हत्ता युबस दज्जालून कज़्ज़ाबून क़रीबुम मिन सलासीन कुल्लुहुम यज़अम अन्नहु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्लुहुम युकज़्ज़िबु अल्लाह अज़्ज़ व जल्ल रसूलुहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे सोने नबी प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझे आका नबी फरमायो एड़ी कौम एड़ो टेम मुझे उम्मत जे मथां ईंदो जो सरकार फरमायो त दज्जाल पैदा थींदा तमाम तौबा हबीब फरमायो त दज्जाल पैदा थींदा पर कज़्ज़ाबून सब पूरा हूंदा मुझे साईं नबी मुझे महबूब फरमायो हा कुल्लुहुम यज़अम अन्नहु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा दज्जाल पैदा थींदा उहे सब पूरा हूंदा पर कुल्लुहुम युकज़्ज़िबु अल्लाह अज़्ज़ व जल उहे सब अल्लाह ऐं रसूल खे पूरो समझंदा अल्लाह ऐं चवंदा अल्लाह बि नऊज़ बिल्लाह कूड़ो रसूल भी कूड़ो अरे इन्हनि मुल्हनि पंहिंजे किताब में लिखियो आहे त कॾहिं कॾहिं अलाह बि कूड़ ॻाल्हाए सघंदो इन्हनि पंहिंजे किताबनि में लिखियो आहे हेड़े ख़्याल कर त कॾहिं कॾहिं अलाह बि कूड़ ॻाल्हाए सघे थो अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर फरमायो मुंहिंजे सोने नबी पैदा थींदा ऐं उहे अल्लाह रसूल खे कूड़ो सम्झंदा इहो टेम मुंहिंजे उम्मत जे मथां ईंदो हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि मोहब्बत रखण वारो मुंहिंजे सोने नबी टी हदीस में फरमायो हा बैनमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जालिसन युहद्दिस कौम फी मजलिस ही हदीसन जा इराबिन फकाल या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मता सात काला इज़ा दी असल अमानत फंतजुर सात फकाल या रसूलल्लाह कैफ काल इज़ा तुवस्सिदुल अमर लगैर अलही फंतजुर सात
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब जे कचहरी में वेठो आहे मुंहिंजो मोहम्मद कचहरी थो करे हिकिड़ो शख्स आयो पहाड़ी जो आहे अचे थो चए मुंहिंजा सोना नबी क़यामत कॾहिं थींदी अल्लाह छा चई क़यामत कॾहिं ॻाल्हाए त हीअ ॿी हदीस आहे ॿी हदीस हिकिड़ी ॿुधायां दिलि ठरी पवंदी ये छो तो कोड़ियूं ॻाल्हियूं तो कहना तॾहिं तव्हां परेशान थी आहो हेॾे तवजो फरमा ॿी हदीस ॿुधो उहा बि हज़रत अबी हुरैरा जी रवायत आहे मुंहिंजो सोणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ाईंदा हिकिड़ो गुलाम उथी बीठो चएसि क़यामत कॾहिं थींदी हुज़ूर निमाज़ फारिग थी करे फरमायो क़यामत जे पुछण वारो काॾे हो साम्हूं बीही रहियो हुज़ूर खे अर्ज़ कई क़िबला आउं थो पुछां मुंहिंजे सोणे नबी फरमायो त क़यामत लाइ छा तयारु कयो थी क़यामत जो पुछंदो आहे त छा तयारु कयो थी जैसे निमाज़ पढ़ंदो आहियां रोज़ा रखंदो आहियां पर साईं उन ते फ़ख्रु कोन्हे अल्लाह कबूल करे उनजी मर्ज़ी न कबूल करे उनजी मर्ज़ी हबीब हिकिड़ी शइ मां क़यामत लाइ तयारु कई आहे हुज़ूर फरमाए कहिड़ी शइ आहे सोना हिकिड़ी शइ तयारु कई त मां अल्लाह ऐं उनजे महबूब सां मुहबत रखंदो आहियां सुभान अल्लाह मुझे सोने नबी फरमायो अल मरो मामन हब जो जैसा प्यार हो तो क़यामत जे दिहाड़े उन सां गॾु थलो आमीन इंशाअल्लाह कॾहिं कॾहिं माण्हू असांजा बि घटि अकुल वारा चवंदा आहिनि त बिटाई थो चए त निमाज़ रोज़ो पिण कमु चङो इहो ॿियो फ़हम जो पसी पीरी का माना निमाज़ पढ़ो ई न ये कोने इन हदीस जो बिटाई तर्जुमो किया त निमाज़ रोज़ो पिण कमु चङो इहो कमो चङा छॾणो न आहे पर उहो ॿियो को फ़हम जेका पसी पीरी खे उहो फ़हम आहे दिल पर मोहम्मद जी मोहब्बत हथ मथे खणी जवाब ॾे उहा रसूल जी मोहब्बत आहे जे मोहब्बत रसूल आहे त निमाज़ क़बूल आहे जे मोहब्बत रसूल नाहे त निमाज़ क़बूल नाहे हेॾे तवजो फरमा रसूल जे मोहब्बत रखण वारो ॾाढा तो सुभान अल्लाह मुझे साईं जे ख़िदमत में हिकिड़ो शख्स आयो हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम कचहरी था कनि सहाबा किराम सां आयो जो त चए थो त मता सात या रसूल अल्लाह क़यामत कॾहिं थींदी हुजूर फरमाए इज़ा दुई अतिल अमानत फंतज़िर सात जेॾी महिल अमानत में ख़यानत थिए त इंतज़ार कजांइ क़यामत जो अल्लाह वाह वाह जॾहिं अमानत में ख़यानत हाणे थिए थी न घणी ॻाल्हायो छो न घणी हथ सां ॾेई आयो ॿिए दफ़े क़ुरान खणी बीठो त बि न ॾिनई हुजूर फरमायो त जॾहिं अमानत में ख़यानत थिए हे पेशनगोइयूं मुंहिंजे नबी जूं फरमायो त अमानत में ख़यानत थिए त फंतज़िर साअत इंतज़ार कजांइ क़यामत जो अल्लाह क़ाल या रसूल अल्लाह कीअं अमानत में ख़यानत थींदी हेॾे त ख़्याल करे ॿुधो इज़ा वस्सिदल अमरो लिग़ैर अहलिही फंतज़िर सात मुंहिंजे सोणे नबी फरमायो त फ़ैसिले करण वारा जॾहिं नाअहल थियनि तॾहिं इंतज़ार कजांइ क़यामत अल्लाह जॾहिं फ़ैसिले करण वारा नाअहल थियनि तॾहिं इंतज़ार कजांइ हे टेम थो हले पियो फ़ैसिलो बि उन जे हक़ में जंहिंसां क़ाइदे आज़म मोहम्मद जो ॾोह कोन्हे सच था ॻाल्हायो छो न था पार लॻनि वधा छा जंहिंखे क़ाइदे आज़म सां फ़ैसिलो उन जे हक़ में गरीब रड़ियूं कंदो वठे गरीब ताहीरो वते सरकार फरमाए इज़ा तुवस्सिदल अम्र लिग़ैर अहलिही फंतज़िर सात मुंहिंजे नबी फरमाए त जॾहिं नाअहल तव्हांजा हाकिमरान थियनि फ़ैसिले करण वारा नाअहल बणिजी वञनि त पोइ क़यामत जो इंतज़ार कजांइ त क़यामत अचण वारी आहे अल्लाह वरी टी हदीस में फरमायो इन्नल्लाह ला युहिब्बुल फाहिशा तफाहिशो औ यबगदल फाहिशा मुतफाहिशो क़ाल ला तक़ूम साअत हत्ता यज़हर फाहिश तफाहिश मुझे सोने नबी फरमायो त अल्लाह बेहयाई ऐं बुराई खे फैलाइण खे रब खे पसंद न आहे ना बुराई ऐं बेहयाई रब खे पसंद न आहे मुंहिंजे सोणे नबी फरमायो त रब उन बेहयाई ऐं बुराई करण वारनि सां बुग़्ज़ रखंदो आहे ऐं मुंहिंजे सोणे नबी फरमायो त ओसि ताईं क़यामत न ईंदी जेसि ताईं मुल्क में बेहयाई न थींदी अल्लाह अंदाज़ लगाए बेहयाई केतरी थी वई आहे बेहयाई केतरी बणिजी वई आहे नबी जे मोहब्बत रखण वारो हया न रहियो आखिर में न वॾे जी इज़त आहे न कंहिं नंढे जी बेइज़त आहे न कंहिं मिट जी न कंहिं माइट जी हया ई न रहियो खुदा जो कसम आहे अहिड़ो दौर अचियो आहे जो पीउ खां पंहिंजी धीउ बची न सघी
अल्लाह जो कसम तो खड़ी ॻाल्हि कयां, मस्जिद शरीफ में वेठो मस्जिद शरीफ में वेठो मगरब निमाज़ खां बाद हिक माई कुरानी बि माई नौजवान कुरान शरीफ खणी आई, रब जो कसम कुरान शरीफ खणी मुझे कमरे में आयो, मां उथी भी कुरान शरीफ के मिठी दी, मां तो जीजा छो खणी आया हो। वह नौजवान न्याणी रोई चेसी साईं काॾे वञो, अबे मूंसां ज़ुल्म कया। अल्लाह ओ मुसलमान केड़े बार में खाती पार इहो दौर तो हले। हुजूर फरमायो जॾहिं बेहयाई बुराई आम थे त मुंहिंजा उम्मत इहो क़यामत जो इंतजार कजो, क़यामत जो इंतजार कजो। सोचो सोचो मुसलमान, रसूलुल्लाह आगे बुधाए छॾियो हे इल्म मुझे नबी जो बेशक चाहे खुली चो चाहे बुधो मुझे सोने नबी फरमायो त सिनफान मिन अहल नार लम अरहुमा बाद निसाअन कासियातुन आरियातुन मामिलातुन हुमलियातुन अला रूसिहिन कसमतुन। मुझे सोने नबी प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुझे आका फरमायो त एड़ो दौर मुझी उम्मत जे मथा ईंदो। नबी तो फरमाए तो और तू कपड़ा एड़ा पाईंदू जण कोई भाई अल्लाह अल्लाह ए हले तो हले ए टेम हले तो ओ नबी जे इल्म के न मञण वारा। तो वो दौर मुझी उम्मत में ईंदो जो और तू कपड़ा पातल हुंदन पर उघाड़ियूं नजर ईंदी। बचा पिया हो बारहाड़ी में शहरन में तो वनी ॾिसो अल्लाह पनाह में रखे। आमीन चो आमीन चो। सरकार फरमायो तमाइलातुन मुमल्लातुन अला रूसिल। मुझे सोने नबी फरमायो एड़ा कपड़ा पाईंदू जो मर्द उन्हनि माइल थी पवंदा। अल्लाह अकबर शैतान हाई थी तो मुझे सोने नबी फरमायो तो इहो दौर मुझे उम्मत जे मथा अचे थो थोड़ा ही अचे वियो आहे। और तुंहिंजा कपड़ा त ॾिसो अल्लाह पनाह में रखे, उन्हनि जा लिबास त ॾिसो अल्लाह पनाह में रखे। हबीब जे मोहब्बत रखण वारो मुझे सोने नबी फरमायो चौथी हदीस मुबारक में त इन मिन अशरात सात अन युरफअल इल्म व युसब्बितुल जहल युकस्सिरुल हर्ज। मुझे सोने नबी फरमायो त इल्म खत्म थी वेंदो। काथे इल्म रहियो, काथे इल्म रहियो। चंगा भला आलिम थी करे नबी जी गुस्ताखी चोबो यो इल्म। अरे मुझे सोने नबी इब्ने माजा में फरमाया था इत्तकू, नबी साईं इब्ने माजा में फरमाया था इत्तकू आलिमन दिजो आलिमन खां। साईं कहिड़ा आलिम फरमाया इत्तकू आलिमन जाहिलन दिजो आलिमन जाहिलन खां। साईं आलिम माना ॼाणींदड़, जाहिल बेखबर। साॻी के आलिम था चओ, साॻी के जाहिल था चओ। मुझे सोने नबी फरमाया पढ़ियल हूंदा पर सीने में जिहल समायल हूंदो। सच्चा सोना इन खां वधीक जिहल कहिड़ो जो नबी जी गुस्ताखी थी, इन खां वधीक जिहल कहिड़ो। तव्हां आवाम जो ॾोह ई कोन्हे। क़यामत जे ॾियारे इहो रसो इन्हनि जे गिचनि में पवंदो। आमीन अल्लाह अकबर अल्लाह अकबर। मुझे सोने नबी फरमायो इल्म खजी वेंदो, जिहल घणा जाहिल घणा थी वेंदा। युकस्सिल हर्ज। मुझे सोने नबी फरमायो त क़त्ल गारत आम थी वेंदी ऐं उन टाइम क़यामत जो इंतजार कजो। अल्लाह सरकार फरमायो त वल्लज़ी नफ्सी बियदी ला तफना हाज़िहिल उम्मत हत्ता यकुम रजुल इला मरत फयफ्तर शाह फी तरीके। मुझे सोने नबी फरमाया त मूंखे पंहिंजे रब करीम जो कसम अल्लाह अल्लाह जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे। मुझे सोने नबी फरमायो हा मुंहिंजी उम्मत जे मथां उहो टाइम बि अचणो आहे और तू मर्द बाजार में गॾु घुमंदा गलाए सुनंदा। हाँ सरकार फरमात और तू मर्द सरेआम बाजार में गंद घुमी फाश कम कंदा। हले तो पियो दूर, हले तो पियो दूर। फरमायो ऐं उन टेम हुजूर फरमायो त खियार हम यौमैदिन में यकूलो लौ रअयतुहा वरा हाज़िल हायत। उन टेम नेक वीचारा, चंगा वीचारा, भला वीचारा उहे दीवारनि जे पोयां लिखी वेंदा।
चंगे जी इज्जत न रहंदी, नेक जी इज्जत न रहंदी, भले जी इज्जत न रहंदी, बेहयाई आम थी वेंदी, हू वीचारा कुंड में लिकी वेही रहंदा त अज इज्जत न रही आ। अब तव्हां सोचो नेकोकार बदकार नेकोकार वीचारो परेशान थो रहे पयो, लिकी विया गरीब चुप कई वेठा है। शुक्र कयो काछे वारो अञा कामिल वली तव्हांजे वेझो वेठा के कम थया पिया अथव। सुभान अल्लाह। जी जी उदो सोहणे नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाता इन बैन यदी सात, ए पेशन कोई मुझे सोने नबी जू, इन बैन यदी सात शहादतुल ज़ूर व कुतमान शहादतुल हक। मुझे साईं फरमाता मुझे उम्मत ते एड़ो टाइम ईंदो जॾहिं फैसले करण वारा फैसले कंदा न, जेको कूड़ जी शाहिदी ॾींदो उनखे मञींदा, सचे खे न मञींदा। अल्लाह हले तो अल्लाह अल्लाह ॻाल्हायो थोरो न आखिर में मिठी तकीर कंदुसि पर हे पेशन गोयूं रसूल जो ॿुधाया। सच्चा सुना साईं जे मोह रखण वारो मुझे साईं तो फरमाए त सचनि जी शाहिदी क़बूल न, कूड़नि जी शाहिदी क़बूल। अॼु त अहिड़ो दौर थी आहे जो कूड़ो पैसा वठी क़ुरान थो मथे ते खणे। पैसा मांखे ॾे मां क़ुरान खणंदुसि तुंहिंजे बदिरां। सरकार फरमात अहिड़ो दौर मुंहिंजे उम्मत जे मथां ईंदो जो सचनि जूं शाहिदियूं क़बूल न थींदियूं ऐं कूड़नि जूं शाहिदियूं क़बूल थींदियूं। मुझे सोने नबी फरमाता यतकारिबु ज़मानो यनकुसुल अमलो व युलकशहु। मुझे सोने नबी फरमायो त एड़ो टेम मुंहिंजी उम्मत जे मथां ईंदो, मुझो साईं तो फरमाए त अमल घटि थी वेंदा, अमल घटि थी वेंदा। सरकार फरमायो त कावड़ घणी थींदी। चुप थी वियो। सच्चा सुना ला अॼु हर माण्हू खे चवंदा हो त सही हिनखे वाह जा पाणी ॾिननि। चुप थी वियो। वाह जा हिनखे पाणीअ लाइ तव्हां छाजो पाणी चवंदा? विज जो आहे, इहो मूंखे यादि न आहे। विज जो पाणी ॾिनल त तेल। सरकार फरमाए त क़यामत जी वेझड़ाई थींदी त अमल घणा थींदा, घटि थी वेंदा। बुखल वधी वेंदो, बुखल चइबो कावड़ खे, गुस्से खे, गुस्सा वधी वेंदा। हर माण्हू तंगो विझो। चुप थी वियो, पार लॻण वधा न। हर माण्हू तंगो, थोरी थोरी ॻाल्हि थी। असां वॾा जो त पिया बीठा हूं त नंढो हाल छो थी। ॻाल्हायो छो नथा थोरो? ॻाल्हायो मुंहिंजे सोहणे नबी जे मोहब्बत रखण वारो। ॿुधो सरकार फरमाए अल्लाह तक़ूमु सअत हत्ता यतबाही अन्नास फिल मसाजिद। मुंहिंजे सोहणे नबी फरमाए त मुंहिंजी उम्मत ते अहिड़ो टाइम ईंदो जो मस्जिदूं ठहंदियूं। छा ॻाल्हाए मस्जिदूं ठहंदियूं पर मस्जिदूं सुहिणियूं हूंदियूं। निमाज़ पढ़ो। अल्लाह आहे सच्चा आहे न। खुली तो चओ वाह जी मस्जिद यार ठहराई आई, वाह जी मस्जिद सुनी ठहराई थई, टाइल ठहराई, ॾाढा गुलो गुलजार के थई यार मस्जिद वाह जी ठहियल आहे पर दा निमाज़ पढ़ण लाइ को तयार आहे कोन। ऐं मस्जिद ठाराइण वारा सोने नबी फरमाए त फ़ख्र कंदा त मां मस्जिद ठाराई। यादि रखो नेकी जे कम ते फ़ख्र करण सां नेकी तबाह। ऐं हूअं मुंहिंजे सोने नबी फरमाए त मन बना मस्जिदन मन अल्लाह बैतन फिल जन्नत। जेको मस्जिद ठाराए थो उन जी जाइ जन्नत में ठहियल हूंदी। मस्जिद ठाराइण गुनाह कोन्हे पर हुजूर फरमाए त क़यामत जे निशान में हिकिड़ी निशानी थींदी जो मस्जिदूं सिंगारल हूंदियूं, निमाज़ पढ़ण वारा कोई न हूंदा। सरकार फरमाए त यातीन अलन्नास ज़मानन ला युबाली अलमरउ बिमा अखज़ मालन अबन हलाल व अम्मा मिन हरामिन। मुझे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हेरे ते ख्याल कर, हेरे ते मारे ख्याल कर। मुझे सोने नबी फरमायो त एड़ो टाइम मुंहिंजी उम्मत जे मथां ईंदो, एड़ो टाइम ईंदो तो इहो फिक्र न हूंदो त ही अनो आयो आहे हिलाल जो या हराम जो। सोच ई कोन कंदा हिलाल ईंदो त बि खाई वेंदा, हराम ईंदो त बि काॾो बि अचे। ॻाल्हायो छो नथा? अॼु चुप थी आओ सफ़ा धरा थी आओ। ॾिसां तो मां बि सुञाणा थो माण्हू जा चेहरा। फरमायो त जेको माल ईंदो इहा सोच ऐं फिक्र न हूंदो त हिलाल आहे या हराम आहे। जेकी शइ चुप थी वियो। तव्हां जागी रहण सां त मुल्ह ने महिरबानी कई आहे त व्याज जो चोथों हिसो भली खाओ।
एड़े ख्याल कर सोने नबी फरमायो त एड़ो फिक्र ए मुझे उम्मतन जो टेम ईंदो जो का गाल न पर हेरे बुधो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते फरमाया त बैन यदय सात तस्लीमुल खासत व फशु तिजारत हत्ता तुशार कल मरत ज़ौजहा फी तजारत मुझे सोने नबी फरमायो त मुझी उम्मत ते हिकड़ो टेम ईंदो सोना केड़ो टेम फरमायो तो खास मानुन के सलाम चइबो बाकी सलाम को के चवंदो अल्लाह वाह सच्चा अब हाल सलाम आए परे गोइंदो जो गार तो दे गार तवा न लाड करना जो गाल गया था तो जागीरा रासुल पर हे परे काई गार या गार दी दई सलाम चट या वरी के बाबा ने आली मदद से हाँ सलाम छुटो हुजूर फरमायो तो मुझी उम्मत ते उहो टेम ईंदो जो खास माण्हुनि को सवा कंहिंखे को सलाम ई न कंदो ऐं अल्लाहु अकबर फरमायो त फशू तिजारतन हत्ता तुशारिकल मरअतो ज़ौजहा फी तजारत फरमायो मुंहिंजे सोणे नबी त मुंहिंजी उम्मत जे मथां इहो टेम ईंदो जो मर्द कमाइण खां कमज़ोर थींदा पोइ माइनि खे गॾु वठी वञी वापार कंदा ऐं हले थो चुप थी वियो अरे ॻाल्हायो छो नथा गलाए छो नथा अल्लाह हयाती जे मर्द के मुछ के वध नहीं पाव तेल जो होटल में सजो दी वेठा सदको वञाने अरे छोरा ओ छोरा हिते सोवे तो अने चाय जो ढुकड़ो पीअण आयो ओ सजो दी घर मोटी दुनिया साल के दबाई दी मानी न बचाई थी चुप थियो तव्हां जी ॻाल्हि केर थो करे जो चुप था थियो मां लाड करे वारो थी थो ॻाल्हि कयां यार हेरे तो जो फरमाओ हुजूर फरमाओ तो मर्द औरतुन जी कमाई गद थींदी पर बी हदीस में मुझे साईं फरमात जॾहिं औरतूं ऐं मर्द कमाईंदा तो औरत जे कमाई में को बे बरकत न हूंदी चुप थी वियो कि न बंदि कया तकीर हाँ ॿ टे ॻाल्हियूं रसूल जे इल्म खे वञी ॿुधाए त मुंहिंजे सोहरे नबी जेको चयो आहे ईअं ख़ुदा करे छॾियो आहे बेशक अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर मुझे सोने नबी फरमायो अल्लाह तकूम साअत हत्ता युक़बदल इल्म व यतकारब ज़मान यतकसर ज़लाज़िल हुजूर फरमायो ओ मुझे उम्मतिया मुझे उम्मत दे एड़ो हाल भी ईंदो इल्म घट थींदो पर ज़िलज़िला वधी वेंदा अल्लाह ए ज़िलज़िला कोन अगे हे वॾा चिंदाड़नि वारा वेठा आहिनि को त तव्हां पुछो त अॻे 7 ॾींहनि खां पोइ ज़िलज़िलो ईंदो सालनि खां पोइ ज़िलज़िलो ईंदो हाणे महीने ॿे महीने ज़िलज़िलो अचे थो ज़िलज़िलो अचे थो छाहे असांजा बुरा अमल आहिनि असांजूं ख़ताऊं आहिनि असांजूं ग़लतियूं आहिनि असांजा क़सूर आहिनि हा हुज़ूर फरमायो त क़यामत जो इंतज़ार कजो जेॾीमहिल ज़माने में ज़िलज़िला पइजी वञनि अल्लाह अकबर ज़माने में ज़िलज़िला पइजी वञनि मुंहिंजे सोहणे नबी फरमायो त इन टेम में इंतज़ार कजो क़यामत जो त क़यामत इन टेम में अचण वारी आहे सरकार ला तक़ूम साअत हत्ता युक़बदल इल्म व तुकस्सिर ज़लाज़िल व यतक़ारिब ज़माना हुज़ूर फरमायो ज़मानो करीम मुंहिंजी उम्मत जे मथां ईंदो इल्म ख़त्म थी वेंदो ज़िलज़िला घणा थी वेंदा ऐं बी हदीस पाक में फरमा हेरे ॿुध हेरे सरकार फरमाता इन बैन यदई सात तस्लीमुल खासत फशु तिजारतन हत्ता तुइल मरअत ज़ौजहा अला तिजारत व क़त्ल अरहाम व शहादत ज़ूर व क़त्मान शहादत हक व ज़ूर कल्ब मुझे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी उम्मत जे मथां इहो टेम ईंदो त वापार में औरत ऐं मर्द गॾु वापार कंदा पर मुंहिंजे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व कुत्ती अरहाम रिश्ता ख़त्म थींदा अल्लाह माना भाव को भाव सां मिटी चारी न कंदो भाव के पंहिंजो न समझंदो धारन सां वञी मिटियूं शुरू थींदियूं रिश्तेदारी जा टुटी वेंदी पर मुंहिंजा सोहणा नबी जा उम्मतियो मुंहिंजे नबी फरमायो उहो मुंहिंजी उम्मत मां नाहे जेको रिश्ता तोड़ींदो अरे मुसलमान तो मुसलमान पर रसूलुल्लाह जे ज़ात पाक जे खिदमत में हसान बिन साबित साईं अर्ज़ कयो त सही मां शेर पढ़ंदो हां मोकल जो त अरबन के शेरन में ॻाल्हायां फरमायो न ॻाल्हाइजांइ मुंहिंजा माइट सरकार फरमायो त मुंहिंजी उम्मत में उहो टेम ईंदो जो रिश्तेदारी ख़त्म थींदी अब ख़त्म न थी आहे ॻाल्हाई छो नथो भाव के वणे कोन थो भाव सां मिटी करण जे लाइ तूं ग़रीब
बाबा मां हुन सां मिटी कंदुसि जे वटि क़ाइद आज़म आहे पर इहो सोचो ई त क़ाइद आज़म हिलाल जो हराम जो अल्लाह अकबर अल्लाह अकबर सरकार फरमायो अल्लाह अकबर हबीब जे मोहब्बत रखण वारो मुझे सोने नबी सां प्यार करण वारो हेरे तवज्जो फरमा मुझे साईं फरमाए अल्लाह तकूम सात हत्ता यतकारब ज़मान फतकून सन्नतल का शहर फयकून शहर कल जुम्मत फतकून जुम्मत कल यौम फयकून यौम का सात फतकून सात कल इतराक साफत हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो एडो टाइम मुंहिंजी उम्मत जे मथां ईंदो साल ईअं गुज़री वेंदो जीअं अल्लाह फरमायो तो महीनो इए गुजरी वींदो जीअं हफ़्तो ज़ूर फरमायो तो हफ़्तो इए गुजरी वींदो जीअं ॾींहुं ॾींहुं इए गुज़रंदो जीअं बाहि जो हे टेम हले थो जी मुंहिंजा महबूब ॻाल्हाए छो नथा कल जुमो पिढ़ियोसीं अॼु जुमो कल महीनो गुज़रियो अॼु पहिरीं तारीख़ अॼु पहिरीं तारीख़ अॼु पहिरीं तारीख़ अॼु साल जी पहिरीं तारीख़ अॼु पहिरीं तारीख़ हुज़ूर फरमायो इहो मुंहिंजे उम्मत जे मथां महीनो ईंदो इहो टाइम ईंदो मुंहिंजा उम्मत इहो न टाइम क़यामत जो इंतज़ार कजो असां इंतज़ार नथा कयूं क़यामत जो क़ाइद आज़म जो इंतज़ार आहे काॾो थो अची हेरे ख़्याल कर हेरे अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर हेरे तवज्जो फरमा मुझे सोहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत सोबान खे कयो त या सोबान कैफ अंत इज़ा तुदाअत अलैकुम उम्मत ओ सोबान उन ते मुंहिंजी उम्मत जो छा हाल हूंदो अल्लाह मुझे सोहे नबी फरमायो या सोबान कैफ अंत इज़ा तुदाअत अलैकुम उम्मत ओ सोबान साईं मुंहिंजी उम्मत जो उन ते हाल छा हूंदो साहबन पूछो या रसूल अल्लाह छो फरमाया कदा आतम अल्लाह कुसअत ताब युसबिहुन मिदो साईं फरमायो ये थाव उछला बाहर टुटी पवंदा आहिनि ये किरन हिक ॿी जे मथां ये काफ़िर मुंहिंजे उम्मतन ते पटजी पवंदा अल्लाह ये मुंहिंजा उम्मती काफ़िरन जे चपन में हूंदा अल्लाह मुंहिंजा उम्मती काफ़िरन जे कब्ज़न में हूंदा अरे मुझे सोने नबी रोई करे फरमाया तो सोबान मुझे उम्मत जो इन टाइम छा हाल हूंदो अल्लाह अकबर मुझे सोने नबी के दिल सोबान अर्ज़ कयो तब अबी व उम्मी या रसूल अल्लाह मुझो अबू अम्मा कुर्बान थई अब मन किल्लत बिना साईं असां उन मतलब मुस्लमान थोड़ा हूंदा सोबान चे तो सही मुझो अबू अम्मा कुर्बान थई उन टाइम असांजा मुस्लमान थोड़ा हूंदा सरकार फरमाए काल अल्लाह मुस्लमान घणा कल में पढ़ण वारा ॻाल्हाए चे कल में पढ़ण वारा अरे कल में पढ़ण वारा घणा हूंदा सरकार पोइ घणा हूंदा त पोइ बि काफ़िर जो हमलो फरमायन त अंतम यौमइज़िन कसीरुन वलाकिन युल्की फी कुलूबिहिम वहन कालू वमा वहन या रसूल अल्लाह काल हुब्बुकुम दुनिया व कराहतुकुम किताल मुझे सोने नबी फरमायो त ओ सोबान मुसलमान घणा हूंदा पर शर्त ही आ जो उन्हनि जे कल्बन में वहन हूंदो वहन साहबन पुछो त वमा वहन या रसूल अल्लाह या असां वहन छा आहे फरमाया काल हुब्बुकुम दुनिया व कराहतुल किताल फरमायो त दुनिया जी मोहब्बत घणी हूंदन जिहाद जी मोहब्बत हूंदनी अल्लाह दुनिया जी मोहब्बत हूंदी अरे अमेरिका रूस जापान पाकिस्तान केड़ो मुसलमान मुल्क पूरी दुनिया में मुसलमानन जा मुल्क घणा आहिनि पर अॼु हर हुक्मरान काफ़िरन जे कब्ज़े में सच्चा सोना सच्चा ॻाल्हाए चलंदा तुंहिंजे पाकिस्तान जा हुक्मरान भी अमेरिका जे इशारे ते ॻाल्हनि जीअं काफ़िर इशारो करे छो हुजूर आगे फरमायो त काल हुब्बुकुम दुनिया जी मोहब्बत हुंदन दुनिया जी असांजा मिनिस्टर सगोर आला हयाती ॾियन चुप थी था वञी सच्चा टेकू सेकू ॾेई असां चाढ़ियूं पोइ कुझु मिलियो अथव चुप छो था थी वञो दिलियो छो था हक़ जी ॻाल्हि हिते चई छॾियो हा कुझु मिलियो आहे हाँ पाण जानो था हबीब जे मोहब्बत रखण वारो माना दुनिया जी मोहब्बत थींदी काफ़िरन जा हमला थींदा हमले करण जो मक़सद आहे त कब्ज़े में अॼु पाकिस्तान कब्ज़े में आहे जीअं अमेरिका चवे वेहे बि उन जे हुकुम ते उठे बि उन जो पर आहे मुसलमाननि जो मुल्क ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻे ॿुधायो
अल्लाह अकबर। सरकार भी हदीस में फरमायो बुधायो दिल खोले बुधावा अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। मुझे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यातीन अल्लास ज़मानन युगर्र बलून फीहे गुरबलतन यबका मिनहुम हसालतुन कद मरजत उहुदहुम अमानातहुम। हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त मुझे उम्मतियो मुझे उम्मत में उहो टेम थींदो जो अच्छायूं नेकिन जा कम सफ़ाई थी नेकिन जी कम में सफ़ाई थी वेंदी। फरमायो नेक माण्हू मरी नेक माण्हू मोदम थी वेंदा माना नेक चङा 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 माण्हू चुप करे वेही रहंदा ऐं उहे कुझु न थिया। सरकार फरमायो ऐं पोइ ईअं थींदो त हुजूर फरमायो वक़्तुल्फू फकानू फशिबका बैन असाब। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ आंगुरियूं आंगुरनि में मिलाए हुजूर फरमायो त सहाबो नेक चुप थी वेंदा ऐं बेमुराद माण्हू आंगुरनि वांगुरु पाण में मिली वाह मुंहिंजा महबूब माना लोफर पाण में मिली वेंदा बेहया पाण में मिली वेंदा नेक वञी वीचारा लिकी वेही रहंदा। इहो टाइम मुंहिंजे उम्मत जे मथां जेॾी महिल अचे न त मुंहिंजा उम्मतियो तव्हां इंतज़ार कजो त क़यामत अचण वारी आहे। ऐं फरमायो त अन मिन अशरात सात ऐं यरफल इल्म व कसरुल जहल। फरमायो इल्म ख़त्म थी वेंदो जाहिल घणा थी वेंदा युकसर ज़ना ज़ना घणी थींदी व युकसर शुरबुल ख़मर। मुझे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त शराब घणो माण्हू पीअंदा शराबी थी वेंदा युकिल रिजाल मर्दन में मौत ईंदो ऐं मर्द घटि थींदा युकसर निसा हता यकून ल खमसीन इमरत लकीबुल वाहिद। मुझे सोने नबी फरमायो त एतिरा औरतूं घणियूं थींदियूं जो हिकिड़ो मर्द 50 औरतूं कढूं। अल्लाह 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 अल्लाह। वाह मुझा सोना नबी तुझी ज़बान सच्ची अब साईं जी ज़बान आवाज़ रे साईं जी ज़बान सच्ची हुंदी। सरकार फरमाया कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारिज़न यौमल लिन्नास फआताहु रजुलन फकाल मत सात काल मल मसऊल अन्हा बिअलम मिन साइल। ये हदीस मुबारक वदी में आहे जो रसूलुल्लाह जी खिदमत में जिब्रील आयो वदी हदीस मुबारक आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिदमत में जिब्रील आयो हो इंसानी सूरत वठी अची सरकार जे साम्हूं अची वेठो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछे त एहसान छा आहे ईमान छा आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाईंदा था वञनि हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाईंदा था वञनि त उहो जिब्रील छा पियो चवे सदक़ता साईं सच था चओ साईं सच था चओ साईं सच था चओ। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अर्ज़ थो करे त सोचे फरमायो उमर साईं त मां इन सोच में हली वियुसि त वञी तूं सवाल बि पाण थो करे ऐं सच बि वरी पाण थो चवे। सुभान सच बि पाण थो चवे सवाल बि पाण थो करे सच बि पाण थो चवे। जेॾी महिल आख़िरी टाइम थियो त सरकार खे चई क़यामत कॾहिं थींदी अमल मसऊल अन्हा बिअलम मिन साइल। साईं फरमायो त जेतिरो मूंखे क़यामत जी ख़बर आहे एतिरी तोखे। हथ त मथे खणी सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। सहाबन त न सुञातो त जिब्रील हो सहाबन त न सुञातो त जिब्रील हो। अरे इंसानी सूरत में जिब्रील आयो जे इंसानी सूरत में जिब्रील आयो त नूर में फर्क न पियो जे मोहम्मद बशर जी सूरत में थी आयो त नूर में कहिड़ो फर्क पवंदो। सुभान अल्लाह। त मुझे साईं खे अर्ज़ कई त मुंहिंजा आका ॿुधायो त सही मुंहिंजा महबूब इहा ॻाल्हि त ॿुधायो त क़यामत जी निशानियूं त ॿुधायो। मुंहिंजे सुहिणे नबी फरमाया त झंग जा माण्हू जेके बकरियूं ऐं रिढूं चारींदा उहे अची बबुलनि में वेहंदा क़यामत जो इंतज़ार पुॼाए। अल्लाह वाह मुंहिंजा महबूब चुप थी वियो सदको आहियां मुंहिंजा महबूब मौली मोहम्मद अली खे ॾिसण बि क़यामत जी निशानी आहे। चुप थी विया। अब असांजा अबा ॾाॾा हिते हिन काछे में उठ चारी आहे असां बगुलनि में भलाई कमर असांजा अबा ॾाॾा खे बि घर जा सनार थी रहिया बाबा साईं ॿुधाईंदो अबा ॾाॾा हिते उठ चारे आहे फरमायो त उहो टाइम बि मुंहिंजी उमत जे मथां झगड़नि में रिठूं बकरियूं चारींदा उहे बगुलनि में वेहंदा मां पाण खे चवां ॿिए खे छो चवां बगुलनि में हिते वेंदा। हुजूर फरमाया त क़यामत जो इंतज़ार कजांइ ऐं हुजूर फरमाया त उहो दौर मुंहिंजी उमत जे मथां ईंदो जो न्याणियूं खट ते चढ़ी वेठी हूंदियूं ज़ाल वेठी अम्मा वेठी कमाईंदी। तव्हां ॾिसो घरनि में वञो त न्याणी खट ते वेठी आहे पुराणी मां लोड़े थी पई ऐं हेॾे चुप थी था वञो चुप थी था वञो चुपी थी था ॿोली साहिब ॻाल्हि वेठी पे रुॻो लठियूं दोड़ाई पियो
ये टेम मुझे उम्मत जे मथा इंदा सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ये मुझे उम्मत जे मथा टेम इंदा तो वो क़यामत जो इंतजार कजा ए मुझे सोहणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक हदीस पाक में फरमायो तो मुझा उम्मतियो आखिरी टेम मुझी उम्मत जे मथा सुभान अल्लाह नाडा तो सुभान अल्लाह चाओ खुली तो सुभान अल्लाह चाओ मुझे सोहणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो मुझी उम्मत जे मथा इहो टेम भी इंदो जो बाज़ारियूं वेझो पवंदियूं हर शहर के बाज़ार वेझो बाज़ार तो चए कोई दुकाननि खे आहे न हर शहर के वेझो अब हर शहर के वेझो बाज़ार लगी पई आहे होटल लॻा पिया आहिनि छोरा सॼो ॾींहुं फिल्म ते कम न कर चुप छो था थी वञो हर शहर के बाज़ार करीब थींदी ऐं फरमायो मुंहिंजे सोहणे रसूल त राग खे बाजन खे कलाम खे माण्हू हिलाल सम्झो सुभान अल्लाह बता समझो चंगा भला अल्लाह बना में रखे गार्डन में चढ़न हलाए जाए गुलाम हुसैन उमरानी हलाए जाए चुप थी वरी ड्राइवर को भी न पूछ न ड्राइवर ने कोई पूछ त का नात जी कैसेट अथी चए कानी मोरी गाड़ी खराब थी मां भी दोस्त के वठी ड्राइवर के मतलब कावड़ जी मां चो बस नात जी कैसे तो हलाए जैसे कोने मां जो मां के सबत सां चढ़ियो अल्लाह यानी छो तो हुनन जो भी विचार में करी हो मजदूर माण्हू न जो भी कोने जेको चढ़े तो शौकीन पुटु फरमायो तो रागन ऐं कलामन खे अल्लाह अकबर रागन ऐं कलामन खे माण्हू हिलाल समझंदा अल्लाह अकबर ओ मुसलमान भा ये सब क़यामत जो निशानियूं पई हलनी तंहिंजे करे उथी वेठे अरे ॿियो कमु न कंदो कर ईअं पियो चवंदो कर अल्लाह अल्लाह ताजा आवाज़ ॾेई चओ उथंदे वेहंदे रब करीम जो ज़िक्र कंदो कर अरे बता वेठे वेठे को मौत मथो अचे वञे ई तॾहिं तो फिटाई फरमाए जॾहिं साथ लिपे सॾ कयई तॾहिं ॿुधई ना ॿोड़ी पर तुई न पिरीअ जे पला न खा तू डुकी है डोरी अरे ना तुझी न डोरी जो रुन में रिहा करी ओ दा अॼु को समर कोठा अगे जो समर उठाण होती तो मुझे नबी फरमाया तो भले में भलो क़यामत जो समर निमाज है चाहे आवाज दे चाहे निमाज है निमाज न छॾींदो कर अरे निमाज न छॾींदो कर उच्चा ते मचे वने निमाज पढ़ंदो कर निमाज निमाज एडी भली शइ आहे त मुंहिंजे सोने नबी फरमायो त कंहिंजे शहर जाॾो का नहर वहे जेको 5 वक़्त गुस्ल करे उन ते मेरा रहंदी साहब चयोसीं न मैं जेको 5 वक़्त निमाज पढ़ंदो जिस्म ते भी गुनाह न रहंदो सुभान अल्लाह मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुखारी शरीफ में हदीस पाक है रसूल संदाची ते चढ़िया त बिन कब्रुन का रसूल गुज़र कयो कब्रू टहण लगी हां नाची टह लगी हुजूर लही करे फरमाए न बिन कब्रुन में अज़ाब तो कसम दी अल्लाह जो असा के खबर पवंदी न मुजस्सा न पवंदी रसूल के खबर ही अंदर छा तो हले फरमाए त हिन बिन कब्रुन में अज़ाब तो हले साईं छाजो फरमाए त हिकड़ो पंहिंजे जान के पेशाब जे कतरन को न बचाईंदो हो उन जो अज़ाब तो हुजूर अज़ाब भी बुधायो पर छाजे करे तो थिएसि उहो भी बुधायो छाजे करे तो अज़ाब थिएसि उहो भी बुधायो उहो भी साईं बुधायो छाजे करे तो अज़ाब थिएसि ऐं ॿी हदीस में पढ़ियो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा सिद्दीक़ा के फरमाया आयशा मां मेराज जी रात हिकड़ी कुरारी माई जहन्नम में छड़ंदी रही अम्मा पुछो त किबरा छो फरमाया त हाजन जा थेला चोराईंदी अल्लाह चुप थी वियो हाणे असांजे सिंध में त हाजी कोन्हनि पर हाणे वरी शाम में चइजे जेके दवाए जो ते वेंदा उन जूं मोबाइलूं चोपलियूं चुराईंदा वाह वाह चुप थी वियो चुप थी वियो न सही ॿियो को अमल कोन्हनि बाक़ी सुठी मोबाइल भई हेॾो ॿुधो हेॾो सुभान अल्लाह हाँ साईं फरमा तो पेशाब जे कतरन खां पाण खे नथो बचाए उन जो अज़ाब कसम थी अल्लाह जो जेको निमाज़ पढ़ंदो
वो पाकाई रखंदो कंदो न वो पाकाई रखंदो चंदो यार ओस ताई वट न पचाया दिसा कासे पानी दिसा यार पाकाई कया मता लटा पली दिसन नमाज पढ़नी आ बेनमाजी हल पुट ॾिठई कोन पेशाब जा केतिरा जान ते पइजी आहे जान ते पेशाब जा केतिरा बि अल्लाह अकबर अल्लाह मुस्लमान भा जिते केतिरा पेशाब जा पवन था न हिते शीखू जहन्नम जो तपाए लॻाई अल्लाह तौबा अल्लाह अॼु वारी तकरीर तव्हांखे मुंहिंजी मज़ो न ॾींदी हे वॾी नसीहत आहे जहन्नम जा तपाए करे उते टका ईंदा जिते पेशाब जा केतिरा था लॻनि फरमायो त ही कब्र वारो जेको आहे चुगलखोर छा चुगलखोर चुप थी वियो जागीर में इहा आदत ई कान्हे असली न फिर हिकिड़ी बंगले ते वञी अखियुनि छॾींदुसि चुप थी वियो अल्लाह अल्लाह अखियुनि बहाणी छॾींदुसि चुगली सही फरमाया त चुगलखोर जो अज़ाब तो हले अरे मुझे नबी के फरमायो हैरत ॿुधजो मुझे सोने नबी फरमायो त वञो वञो खजी जा फड़ा पटे जो खजी जो सायूं तारियूं पटिया हुजूर हिकिड़ी हुन कब्र ते रखी हिकिड़ी हुन कब्र ते रखी जॾहिं खजियूं रचो साहबनि पुछो त चओ फरमाए सायूं तारियूं आहिनि अल्लाह जो ज़िक्र कंदियूं कब्र जो अज़ाब हलकड़ो थींदो ओ सुनियो जे तारियूं अज़ाब हलकड़ो कंदियूं त मिठड़ो क़ुरान अज़ाब हलकड़ो छो न कंदो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन अल्लाह अकबर व मन युतिल्लाह व रसूला सुभान अल्लाह 10 मिनट बता न 3:30 में बस हथ तो कढाव हाणे थोड़ी मिठी तकीर ॿुधायो व मन युतिल्लाह व रसूला फौलाइक मल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना व सिद्दीकीना व शुहदाए व सालिहीन हथ वधे खड़ी तो सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए पहिरों इनामनि जा मालिक मुंहिंजा नबी बे नंबर ते इनामनि जा मालिक मुंहिंजा सिद्दीक क़यामत जे ॾियारे रब करीम फरमाईंदो त महबूबा वठी आ पंहिंजा उम्मती त मांखे हिसाब किताब ॾियनि रब वाहिदुल क़हार जे जलाल में हूंदा मुंहिंजे नबी फरमायो त जे रब वाहिदुल क़हार जे हिसाब में हिसाब वठंदो हिक फर्ज़ जे एवज़ में 70 साल जहन्नम में सारींदो वाह नमाज़ूं चट करण वारा वाह बेनमाज़ी जे ईमान में छाती पार रब फरमाईंदो वठी आ पंहिंजा उम्मती मांखे हिसाब किताब ॾियनि केरु रब जे साम्हूं अचे केरु ईंदो अल्लाह हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक़ खे बांह खां वठी चवंदा मौला हिन को हिसाब वठ सदको हाय सुभान अल्लाह सिद्दीक़ अकबर को हिसाब वठ रब चवंदो जान अहिड़ो वठी आया महबूब उम्मती अहिड़ो वठी आया जंहिंजे ॾिसण सां मुंहिंजो जलाल थधो थी वियो ओ सिद्दीक़ अकबर फरमायो न इनामनि जा मालिक ॾाढा त सुभान अल्लाह चा हथ मथे खणी सुभान अल्लाह चा केतिरो प्यार कंदा मुंहिंजे नबी सां ॾाढा त चओ आवाज़ न आयो मज़ो नथो अचे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु रसूलुल्लाह जे जुदाई खां बाद कॾहिं मुश्क आई न खुदा तो जाने जे कमरे में सुम्हंदा उन कमरे जी छितकारी थी वई ताई खां पुछो सही छित के छा थियो आहे फरमायो महबूब यादि पवंदो आहे मां थधो साह खणंदो आहे मुंहिंजे वात मां दूहो निकिरंदो आहे तंहिंजे करे छितकारी थी वई आहे उहो सिद्दीक़ अकबर साईं जो खिलाफ़त थी हले पई पाण सॼे बैतुल माल मां सभिनी जे चड़ा ऐं छोला मोकिलिया अथनि हेॾे तवजो फरमा नबी जे मोहबत रखण वारो हज़रत उमर साईं दरवाज़े ते आयो त ख़ुशबू बि अचे सिजे रंधण जी पाण दर खड़कायो अथनि गुलाम निकिरी आयो फरमायो तो गुलाम अर्ज कयो त क़िबला टियों ॾींहुं बाहि न भरी आहे अल्लाह हज़रत उमर जो जलाली आवाज़ सुर अबू बकर ॿुधो त साईं ॿाहिरि आयो उमर छा थो चवी सही ॻाल्हि आहे तूं जो न करीअ थो चवे मूंखे ख़ुशबू थी अचे पई फरमायो उमर तूं बि सचो आहे मुंहिंजो गुलाम बि सचो आहे
गुलाम के चौदह वजू ने दिखाया अते जो मोती गाने में बाज जो निशानी जो ने जब उमर मोती आयो अबू बकर सिद्दीक फरमाए रे मुझे सीने सा लगो तो सीने में जे रंजे रंजन जो आवाज होते फरमाए उमर जब महबूब जुदाई कया वा जुदाई में जेरा जला रहा है अल्लाह जी तने तो बिठाए फरमाता मोहब्बत जे मैदान में सूरजो सांगु न कर लागे सुर लतीफ जाए दोस्त न जादर आशिक नागा पर खबर खातन के पवे बेशक और सिद्दीक अकबर फरमा इनामन जो मालिक वशुदाई शहीद इनामन का मालिक ॾाढा त चओ खुली चओ शहीद इनामन जा मालिक जे खुदा जे राह में जिहाद कयो ॾाढा त सुभान अल्लाह चओ है सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जेके भी शहीद थिया सब इनामन जा मालिक अब सब इनामन जा मालिक इनामन जा मालिक पर बुधो मौलवी सगोरा वाइदन में चवंदा है त शहीद जिंदा तो कुरान तो चए ला तकूलू लिमन युक्तल फी सबीलिल्लाह बल अहया वला किल्ला तशरून हां जेके मरी विया उहे अल्लाह जे राह में उहे जिंदा अब शहीद जिंदा आवाज रे शहीद खुली जो शहीद वला तहसबन अलदीन कुतलू फी सबीलिल्लाह गुमान भी न कयो त मरी जाहिल माना शहीद जिंदा अरे मुझो नबी त शहीदन जो सरदार बेशक सुभान अल्लाह जे शहीद जिंदा है तो महबूब भी जिंदा है आवाज रे महबूब जिंदा है अरे शहीद जो त क्यों दर्जो फिरो दर्जो मिनन नबी ना सिद्दीकी ना वो शोधा शहीद टे दर्जे दे दिया टे दर्जे यार के वनी तो जो नबीन जो सरदार है उनके तो वनी हां राजा तो सुभान अल्लाह खुली तो सुभान अल्लाह सहाबा किराम की जिंदगी अजीब जिंदगी खुदा जो कसम हजरत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला की खिदमत में एक शख्स आयो एक मुसलमान जो गैर मुनाफिक यहूदी खिदमत में आयो चई तां जे रसूल फैसलो कयो मुझे हक में फैसलो कयो सा जो फैसलो कर उन के खबर ही तो उमर साईं काफर न सकता ये जे काठे जा इलाका है ओने भी जाबुल इलाका है जे खिदमत में आया फैसलो कयो उमर चयो मुझो फैसलो कबूल जैसे कबूल उते हो जो यहूदी हो न वो बेचे हे तहां जो मुसलमान कलमो पढ़ियो तई हिन फैसलो तहां जे नबी जो न मनियो तहां जे नबी मुझे हक में फैसलो कयो त काठे जा पानी हिन पेरो हक हिन जो आ जो पेरो बनो इन जो आ हाणे जेको ॾाढो आ बनो उन जो होयो न जो है ओ बल सुके चुप छो था थी वयो पानी अगे में वो ये जेको ॾाढो आ हेने त फरमा मुझे सोने नबी फरमा न अगे में हक यहूदी जो आ हजरत उमर चयो त मुझे महबूब फैसलो का जी मुझो कबूल तो जो कबूल आ हिन न मञो थी उमर साईं जल्द में घर था वञण पिया घर वॾी तलवार खणी आया जीअं बीठो हो मुसलमान क़त्ल करे तो चए जेका मुझे मोहम्मद जो फैसलो न मनी दामा उमर जो ही फैसलो है सुभान अल्लाह सदको मुसलमान ने जुलूस कढियो असां मिलाद जुलूस कढियो त कावड़ी उठल रोड बिला के कहीं बिठाए न पाए हेरे बुधो सिधो रसूला जे खिदमत में आया तो सही उमर जे मथा केस दाखिल थियो तो कत्ल कयो थई मुसलमान के हजरत उमर मुसलमान के कत्ल कयो अब हजरत उमर साईं ने बिलाल साईं आयो बिलाल तो उमर हुजूर सदई थो पर केस दाखिल थियो थी कत्ल जो हजरत उमर के खबर ही त रसूल वट त इंसाफ बेशक कत्ल जो एवज कत्ल जो एवज कत्ल मा त मुसलमान कत्ल कयो हजरत उमर साईं दिलेर तो जरूर हो पर सद तो महबूब जो हुस्न दिलेर तो हो बहादुर तो हो पर अचे तो पर जान हिलंदी थी अचे तो महबूब जो सद क्यों आयो जो तो मुझे सुने नबी फरमातो उमर जी मुसलमान कत्ल कयो थी हास कूड़ न गलाई कूड़ और असा बकुरान मथे ने करियो जैसे वरी चोरी से जान बचाए भी भरसा अल्लाह अकबर हेने तो जो फरमा रसूल जे मोहम्मद रखवारो हाने हजरत उमर साईं फरमाया हां मुझा आका मा मुसलमान कत्ल कयो हेने तो जो फरमाया फैसले जो गालियूं चुरियूं न थियूं हिन उमर को वो केस जे को लगला कबूल कयो रब तो फरमाए जिब्रील जी बोलो जल्द वन मुझे महबूब कहता तो उमर जो फैसलो तू न कजाए मा अल्लाह तो गया
फला रब्बिक ला युमिनूना हत्ता युहक्किमूका ओ सोना महबूबा मां के तुझे रब जो कसम अल्लाह तुझे तो महबूबा के तुझे रब जो कसम अम्मा खुदा तुझो रब आया अल्लाह महबूब जो रब सदाए ते भी खुश तो प्यार हो पोतारी नहीं प्यार हो वो सोना वो के तुझे रब जो कसम तो उमर मुसलमान न मारियो बेमान मारियो सो तो जेको तुझो फैसलो न मनींदो मां रब तो ताई ईमान वारो ना है ते करे मां उमर के खून माफ तो करे सजा दादा तो सुभान अल्लाह चो सहाबा किराम जो शुहदाए व सालिहीन टियों मकाम वलियन चौथो मकाम वलियन इनामन जा मालिक वली हवा केरे खुली चो केरे वली हमरान के चो वनी त दुआ घुरंदो आ त वलियन वारो रस्तो ॾेखारे त अचु न वलियन अचु न वलियन जे रस्ते ते अचु न जे सुन्नी चवंदो आहे त इन्हनि जे रस्ते ते हला त सुन्ननि जो प्यार मोहम्मद करीम सां बि आहे अबू बकर सिद्दीक साहब आहे सोने उमर साहब आहे हाँ उस्मान गनी साहब आहे हजरत अली साहब आहे इमाम हसन साहब आहे दिलबर हुसैन साहब आहे इमाम ज़ैनुल आबिदीन साहब आहे इमाम बाकर साहब आहे इमाम जाफर साहब आहे इमाम तकी साहब आहे इमाम नकी साहब आहे मूसा रज़ा साहब आहे अली रज़ा साहब आहे हसन अस्करी साहब आहे इमाम महदी साहब आहे और पीरन जे पीर दिलबर दस्तगीर साहब प्यार आहे सुभान अल्लाह असा जो वलियन सा प्यार हथ बदे खड़ी जा वलियन सा प्यार असा नमाज में चंदा हूं इनन जो रस्तो खुदा असा के रस्तो दिखारे आमीन इन रस्ते ते असा के हलायो तो के न मिलियो दिस व सालिहीन सैयदना अब्दुल कादिर जीलानी ॾाढा सुभान अल्लाह चो सुभाणे साईं जो विसाल जो ॾींहुं ॿारहीं सुभाणे साईं जे विसाल जो ॾींहुं उर्स मुबारक जो अब्दुल कादिर जीलानी जो खुली त सुभान अल्लाह चओ हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ इहो बि शान वारो थी शान वारो मुरीदी ला तखफ अल्लाह रब्बी मुरीद कम न कर मां उत्तर में तू ॾखिण में मां ओभर में तू ओलह में सजणो तुंहिंजो कम आहे पहचण मुंहिंजो बेशक साईं फरमायो मुझे मुरीद की ये लट्टो लही पवे न मां उत्तर में हुजा त मां पहुची करे मुरीद के ढके छॾे अल्लाह ऐ क़यामत ॾाढे सैयदना अब्दुल कादिर मौसबानी रहमतुल्लाह अलैह जहन्नम जे साड़ो के चवंदा त मता मुंहिंजो मुरीद मुरीदन जो मुरीद जहन्नम में चढ़ियो थी त रब वटि कैद कंदो मां जेको ईंदो वञे मुंहिंजो नालो खणंदो वञे उनखे जन्नत में मां सुभान सदको आमीन ध्यान तो चओ अल्लाह अकबर मूंखे बि हिकिड़े ॾियारे ख़्यालु थियो मूंखे पाण खे त यार ही कयां सॼी मेरे पराओ मालो खाधो त कुझु पंहिंजे जेब में विझां ॿुध ख़्याल जो थियो न त पोइ मौलवी सॻोरो घुराए में वाइज़ बि थी वियो तॾहिं हे न हूंदा हे जेके दॿा आहिनि गुंदड़ा फाथा अचे हिन दॿनि खां गुंदड़ा जेसि ताईं नथो खणी ॾे मोहम्मद बि त ठहे ई न ठीक है ओ तदे पकड़ देगी लाउड मा खणी आस मीनार दे के रकम जलसो थी ओ छोकरे के चुम त लाहिया हो मथे लाहण वे मां जो चुम त वता केराए छडे मां भी पान डाकण चढ़ियो तो छोकरे जो सही लाइन तो चा मां जो मोट तो डाकण तो किराए किरस एड़ो धक लगो जो पैर सुजियो मोहजी पयो दोस्ता मुजो अल्लाह दाद चांडियो आ तमा जो उन जे कुले ती हथ रखे मा टेकड़ी मस्जिद में खुदा जो कसमा उतर दे मोह करे तुम त पीरन जा पीर यारी भी असा के धक भी असा के इते जे इते सूर खत्म थी तो ठीक है न त बी यारी न कंदम मुखे रब जो कसमा मा लफ्ज चौंदो तो सूर भी छड़े तो सोच भी उते है सुभान अल्लाह ये दस्तगीर असा आजमायो असा कलंदर के भी बनीदा हूं आवाज रे बिटाई साहब भी प्यार बिटाई साहब हथ मथे खड़ी जो कंबल वाले साईं साहब ये तो महबूबा शान वारो सैयदा ॾाढा तो सुभान अल्लाह चो खुली तो सुभान अल्लाह चो वॾी शान वारो सैयद उन्हनि खे ख़बर आहे जंहिं इन्हनि सां लौला थी आहे उन्हनि खे ख़बर आहे जंहिं लौला थी आहे मुस्लमान भाउ उन्हनि खे ख़बर आहे असां चरिया थोरा ई आहियूं अखियुनि सां ॾिठो क़ुरान जो कसम ॾिठो मूंखे यादगिरो
मस्जिद शरीफ में वेठो जा पुलिस वारा आया बाहर हमरा को पुछो तो सही विश मां तू आ उन चयो हा दाढ़ी पटको जो हुन चयो चंदो दी दादा छा चई त विश मां तू आ चई हा चई त वे मोबाइल में चई त वो अंदर वेठो थी तो सिधो मुझे मथो वठी आस त मूंखे चयो सूबेदार साहब से मेहरबानी करे थाने ते हलो मां छो मुंहिंजो थाणनि सां जनाज़ो हुजे त असां पढ़ूं निकाह हुजे त असां पढ़ूं असांजो जनाज़नि सां छा वञे तुंहिंजे थाणनि सां चए साहिब मीटिंग रखाई आहे महिरबानी करे माण्हू थो ॿुधाए इलाज कई मां जो ॿाहिरि निकितो वरी उनखे ॿाहिरि वरितो मदद में ॼाणा ॿाहिरि हुन चयोसीं मोबाइल में न वेंदो मोबाइल में वेंदो पोइ पंहिंजो पराव ॾिसे त ॿधू थो वञे तंहिंजे करे पंहिंजी सवारी में ईंदुसि ठीकु आहे गाॾी ते चढ़ी असां बि थाणे ते त हो बि थाणे ते मां जो अंदरि गेट कोट पिया त 10-15 मौलवी अॻे वेठा मां वरी चयो त वाकई मीटिंग हूंदी बाग में जो वेठा सभु अस्सलाम वालेकुम खेर त आहे खेर कहिड़ो आहे 24 कलाक थाणे ते वेहणो छो 24 कलाक चई मां छो चई मथो कानून पास थी आहे त जेके जमायत जा अॻवान उन्हनि खे 24 कलाक विहारे छॾियो थाणनि ते मता सुभाणे जुलूस कढनि को मसइलो हुयो जमायत वाले सुभाणे मता जुलूस कढनि हेॾे ॿुधिजाए हाणे वेठासीं थी वियो माशाअल्लाह बहरहाल रात जो टाइम थियो हेरे त ख्याल कजाए रात जा मतिया थियनि मां अचे बिस्तरे तां उथियुसि वज़ू करे अचे बिस्तरे ते वेठो रब जी ज़ात जो कसम थो खणा त मां नफ़िल कोन पढ़िया जो ॾाढू हणा मां तस्बीह कोन पढ़ियूं जो मां ॾाढू हणा न हंध ते वेही करे मां कंबर शरीफ़ ते मोह करे ॾिठुमि त कंबर वारा साईं दीन पढ़ाईंदे ॿधी आया चोरी कान कई आहे पर जे करे के वडेरे जे करे ॿधी चवां त को मुलाक़ात कराया जे मुलाक़ात न त छॾाया न मुलाक़ात कई न छॾाई ख़ुदा जो कसम इहे लफ़्ज़ चई मां सुम्ही पियो निंड ईंदी वई तॾहिं मुंहिंजे मुर्शिदनि खे छा स्वीकार हूंदी हुई मां ख्वाब में ॾिठो त गाॾी ते साईं जन चढ़ी आया आहिनि हालांकि उन टाइम साईं जन किराची आहे गाॾी ते चढ़ी आया आहिनि चढ़ी अचे मूंखे था चवनि त मयारू थो ॾी मां चयो क़िबला फरमाए त मुलाक़ात लाइ बि पर छॾाइण बि आहियो अकेला न साम्हूं ॾिस दिलबर मोहम्मद बि आयो नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन हकीकत जे हिन हाल जी मां ज़ाहिर करियां ज़री लॻे माठ मिरुन खे डूंगर पवन डरी अरे वञनि वन वरी ओभर ओभरे कीन मूंखे अखियुनि सां साईं सभु कुझु ॾेखारियो आहे त मां ॾाढा न चओ हथ मथे खणी त जवाब ॾे अल्लाह अकबर ऐं ॿिए दफ़े ॿुधायां या फ़ख़ुर नथो कयां ये कबर वारे पीर जी नज़र थो बयान ॿिए दफ़े साईं मां दोस्तनि खे चयो दोस्तनि खे चयुमि त मां मदीने वेंदुमि पर साईं सां गॾु अल्लाह जी कुदरती साईं मदीने आहे पर मां दरगाह ते मोकिलण बि न आयुसि इहे इशा नमाज़ पढ़ी वेठा हुआसीं हिन अधे सफ़दर मूंखे चयो मौलवी साहिब साईं मदीने न वई छा ख़ुदा जो कसम हिन लफ़्ज़ चया अचे मुंहिंजी दिल जो भरी न मां मस्जिद शरीफ जे साइड ते बीही रोअण लॻुसि रोई पियो चवां त तोखे सारे सॼण सॼी सारे सजन सजी रात रुनम हो चगतार लखे सलाम के सारे रोंदे रोंदे ख़ुदा जो कसम मुझे मस्जिद जे विरांडे में ठुला मां उनखे भाकुर पाए पियो चवां त मौला हे मदीने जो ठुलो न पियो करी मस्जिद नबी जो ठुलो न पियो करी त मां हिते हुजां ख़ुदा जो कसम आदा रोई रोई मां जीअं सुम्ही पियुसि निंड ईंदी वई त मुंहिंजा मुर्शिद करीब मुंहिंजे मथां ते बीठा त छो थो रोई मां जो साईं मदीने वियो मूंखे न वठी वियो मूंखे साईं बाह खां वठी हरम बाग में वठी रब जो कसम रियाज़ुल जन्नत में वठी आ बाबे जिब्रील में वठी आ तॾहिं मां कोन वियो हाणे तो केतिरा दफ़ा महिरबानी थी आहे ज़ाहिरी हा साईं मोतीअ जे सलाम ते विहारे फरमा मौलवी सलाम पर साम्हूं दिलबर मोहम्मद जी जॻह सही ओ अदा जागीर वारा जे मदीनो ॾिसणो थी न जी जी ख़ुदा जो कसम जे मदीनो ॾिसणो थी न कबर शरीफ़ पंध कर
छंछर आदर सुपर अंगार और बापा जे कमर साहजी जुमो हुसैन आबाद पर ऐ कल्ब ते कमर वाले को आंगो लगा दो खुदा जो कदम है जहान भी तई वही हो चार भी तई नाजा सुभान अल्लाह चाओ इहदिन सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम उन जे रस्ते ते हला जे जे मथा तो इनाम कया है वो रस्तो इनामन जो नबिन जो सिद्दीकन जो शहीदन जो गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन ओ अल्लाह उन्हनि जो रस्ते ते न हला जंहिं ते गज़ब कयो ये झुकड़ जो दड़ो मुहन जो दड़ो गज़ब जो दड़ो गज़ब जो दड़ो अदा इन्हनि दड़नि ते न वेंदा कयो माण्हू त वेंदा आहिनि शौक़िया तौर ते पर रसूलुल्लाह सवारी ते चढ़िया पिया अचनि हिकिड़े दड़े को टपण के हुज़ूर फरमाया सहाबो घोड़ा तकड़ा टपायो हे ख़ुदा जे अज़ाब जी जाइ ये अज़ाब जूं जॻहियूं गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन ओ अल्लाह गज़ब वारनि जो रस्तो न गुमराहनि जो रस्तो न गुमराह केर आहिनि जेके नबी जा बेअदब जेके नबी जा गुस्ताख आहिनि उन्हनि जे रस्ते खां रब पनाह में रखी ॾाढा आमीन चओ रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना